नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ढिलियार में सुजाग नौजवान एहतियात ढिलियार पारां अछड़ो थर ऐं सिंध जा सकाफ़ती रंग जे सिरे हेठि सकाफ़ती रंगनि सां भरियल प्रोग्राम मुनक़द कयो वियो। सकाफ़ती प्रोग्राम में अयाज़ अमीन हिंगोरजो जो आयल महिमान जे मान में आजियाणो ॾींदे चयो है त ढिलियार जहिड़े पोइते पियल इलाइक़े में सकाफ़ती प्रोग्राम करण जो मक़सदु हिते जे नौजवाननि में सिंध जी सकाफ़त ऐं उन जे रंगनि खां आगाह करणु हो। प्रोग्राम में फ़िक्रे निशस्त पिणु थी गुज़री, जंहिंखे ख़िताब कंदे शाह लतीफ़ जे पारखो शबीर कुंबर, मीर हसन मरी, फ़क़ीर दीन मोहम्मद कुंबर, जुमन कुंबर, उस्ताद मोहम्मद जुमन गज्जू, अकबर नोड़ियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त सकाफ़ती प्रोग्राम में मोहम्मद खान हिंगोरजो, अब्दुल हलीम दर्स, साबिर सरकस, हाजी शाद राजड़, नेहाल वाधवाणी, अब्दुल जब्बार गज्जू हिननि शाइरी पेश करे दाद वरिती। जॾहिं त अमीर बख्श राजड़ शाह जी वाही ॿुधाए दाद वरिती। जॾहिं त सुगड़नि में खेर मोहम्मद, मोहम्मद उस्मान, नूर मोहम्मद ऐं ॿियनि ॾूर बैत गुजारतूं ॾेई पाण मल्हायो। संधा कयूं सराथा सब शेर गुल चमन गुलजार थिया घट मिलो ई घेर चुमा पिरी बेजार हाजी जा पाए आंदो पेर हण वे तका वेर विरुहा कयूं वराम चवे आवाजे पसण लाए वो अखन इंतजार वीडियो हाजे दर्शन लाए 1400 चौथार या भी ओसेड़े जा अंदर में वो उदमा ई ओटार सजण आवाजे सिक में चढ़ी विया गमन जात गुबार पर आए हाजे ईदू थियूं जॾहिं त मोहम्मद सलीम बोज़दार अलगोज़ी ते सकाफ़ती धुनूं ॿुधाए महफ़िल खे झुमाए छॾियो। ब्राइट स्कूल फ्यूचर स्कूल पारां सकाफ़ती टेबलोज पेश कया। मिले तो बस एक प्याम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। दोस्तों मिले तो बस एक प्याम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा नारा। सलाम मुझो सिंधु अमर के मालिक पाकिस्तान, मोदी जिंदु है मोदी जान पाजी धरती ता कुर्बान, मोदी जिंदु है मोदी जान पाजी धरती ता कुर्बान। जॾहिं त असदुल्ला वफ़ाई, असद अली हिंगोरजो, बशीर अहमद, अज़ीम हिंगोरजो, मोहम्मद खान हिंगोरजो, इम्तियाज़ अनवर, सरकस हिंगोरजो, शाह नवाज़ हिंगोरजो, मोहम्मद मूसा हिंगोरजो पारां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द करायो वियो। असां जेको अॼु प्रोग्राम थियो आहे नौजवान इत्तेहाद जी तरफ़ां ढिलियार जी, असां इहो ई जवाननि खे ॿुधाइण था चाहियूं त हू कुझु अॻिते अचनि ऐं अहिड़ा प्रोग्राम कनि ऐं हिते जी जेका सकाफ़त आहे सिंध जी उन जे बारे में ॿुधाइनि। जेको थर आहे उन जी कहिड़ी शइ मशहूरु आहे, माना उन में कीअं असां उन थर खे अॻिते करे सघूं था। उन्हनि जा जेके ॿार आहिनि हिते जो जेको तइलीम निज़ाम आहे उनखे बहितर करण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम कया था वञनि। असां वटि हिते स्पीच मुख़्तलिफ़ हवाले सां थर जे हवाले सां स्पीच ॿुधाए, थर में कहिड़ियूं शयूं मशहूरु आहिनि। उन खां पोइ नौजवान जी तइलीम जे बारे में हिकिड़ो सेशन रखियो वियो त तइलीम केतिरी आहे थर में ऐं केतिरो इम्प्रूव कयो वञे उनखे। जो जेको प्रोग्राम थियो आहे इहो असांजे हिते जे ख़िते जे तारीख़ में मुंहिंजे ख़्याल में कोन थियो आहे ऐं असांजे नौजवान तमामु घणी कोशिशि कई। हिकिड़ी सुजाग नौजवान इत्तेहाद जेको आहे उन्हनि भरपूर कोशिशि पंहिंजी करे हिन असांजी तहज़ीब खे थोरो जाॻायो आहे, नौजवाननि में इहो शऊर पैदा कयो आहे त जेके असांजूं तहज़ीबूं आहिनि ऐं असांजे अचरे थर जी जेको बि रिवायतूं आहिनि उन्हनि खे बरक़रार रखियो वञे ऐं उन खां बाद में जेके हिते नौजवान नंढो नसुल जेको आहे उन्हनि में इहो शऊर पैदा कयो वियो आहे त अॻिते हली करे अहिड़ा प्रोग्राम कनि ऐं पंहिंजी असुलियत जेका असांजी सिंध जी आहे, सकाफ़त जेका आहे उनखे उजागर कनि। सुठी ॻाल्हि आहे जेका सकाफ़त सिंध जी उजागर कई वञे पई ऐं इहे प्रोग्राम नंढनि ॻोठनि थोरे शहरनि में थियणु घुरिजनि, छाकाणि त अॼु जो नौजवान जेको सकाफ़त खां तमामु परे थी वेंदो वञे पियो, हाणे उहो वापसि क्लोज़ थींदो अचे पियो। छाकाणि त सकाफ़त असांजो हिकु क़दीम वरसो आहे
असीं मुंहिंजे दड़े जा वारिस आहियूं, असीं क़दीम सकाफ़त जा वारिस आहियूं। रनीकोट खां वेंदे सॼी सिंध जा सकाफ़त जा रंग थर पार कर ताईं असांखे ॾिसण लाइ मिलनि था ऐं दुनिया में उजागर करणु सकाफ़त हिकु सुठी ॻाल्हि आहे। त दुनिया खे बि ख़बर पए त असीं सिंधी हिकु क़दीम ऐं पुराणी तहज़ीब जा वारिस आहियूं, जंहिं वटि भिटाई सचल बैदल खां वेंदे सूरह बादशाह दौलत दरिया खान ऐं दोदे सूमरे जहिड़ा अरड़ा बि मौजूदु हुआ, त शेख अयाज़ जहिड़ा महान कवि बि मौजूदु हुआ। प्रोग्राम ॾाढो तमामु बहितरीनु रहियो त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त बहितर रहे। जीअं त 1985 ईस्वी खां जेको स्कूल जी बुनियादु रखियो वियो आहे, उन हवाले सां स्कूल में हर साल थींदा रहनि। जीअं त हिन सिंध सुजाग नौजवान इत्तेहाद पारां जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो, अहिड़ो हर साल प्रोग्राम थींदो रहे। ॿारनि में इज़ाफ़ी जेका सलाहियत जेका उहा माना हिकिड़ी ज़ाहिर थिए थी त उन में जेको नयूं नयूं एक्टिविटियूं अचनि थियूं, सिंधी हवाले सां उहो कलामनि ते हिकिड़ो रक़्स कनि था। प्रोग्राम ही तमामु सुठो थियो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम सिंधी सक़ाफ़ती ॾाड़े जा थियणु घुरिजनि ऐं असांखे तमामु मज़ो अची चुको आहे त अहिड़ा प्रोग्राम जाम थियनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।